सिंध अंदर तालीम तबाही किनारे आहे, पर उंदह में किथे का लाट जरूर बरी रही आहे। Today, it's great pleasure for me to be right here. All of you know that without education, a man is blind, and also this thing you know very attentively. सिंध जे नंढनि शहरनि ऐं बहिराणियुनि जा ही ॿार इमारतुनि सहूलतुनि ऐं माहिर उस्तादनि जी अणहूंद बावजूदि पढ़ाईअ सां वॾो प्यार रखनि था। Muhammad sallallahu alaihi wasallam said, "Aswadqu yaji wal kadibu yahlik." In truth, you will get liberty, and in lie, you will die tomorrow or forever. Unne literacy corner is yours. ही ॿार कराची या इस्लामाबाद जे महांगन स्कूल्स में न पर सकरनि में मुफ़्त या नाले मात्र फीस एवज़ अनोखे ऐं बहितरीन तरीक़े सां तयारी करे रहिया आहिनि। I want to tell you that if you want to get a good and bright future, we must select our goal of life, and secondly, we strictly act upon its way. But if we get puzzled in any method, then we are supposed to seek guidance. God says in the Holy Quran, "Fasalu ahla zikri in kuntum la ta'lamun." सिंध जे मुस्तक़बिल जो फ़िक्र रखंदड़ घण घुरनि खे हिते पहुची उत्साह ज़रूर मिलंदो, जो ही न्याणियूं ऐं छोकिरा मेरिट ते पाण मञाइण लाइ पतोड़े रहिया आहिनि। Every effort our Father is making is for our betterment. Every sweat He is pricing for us. Every penny He is earning is for our future and career. सकरन शहर में वाक़े उन्नड़ लिटरेसी कार्नर नाले हिकु नंढड़ो तालीमी इदारो जेतोणीकि उन्नड़ बिरादरी जे ग़रीब ॿारनि जी मुफ़्त तालीमी तरबियत लाइ क़ाइमु कयो वियो, पर हाणे हिन इदारे जा दरवाज़ा सभिनी सिंधियुनि लाइ खुली चुका आहिनि। वधीक इम्प्रूव करिणो आहे त ॿार खे जेको आहे सो CS जे लाइ तयारी करणु घुरिजे। असां हुन जूं क्लासिस जो हाणे अनाउंसमेंट करे छॾी आहे। हाणे माना सिंध लेवल ते असां अनाउंसमेंट कई आहे। MD कैट वग़ैरह लाइ सर MD कैट वारा लाइ इंशाल्लाह ख़ुशख़बरी मिलंदी ज़रूरु, पर उहा जून जुलाई में इंशाल्लाह। जेको हिन खां पोइ जेको नेक्स्ट असां बैच शुरू कंदासीं वो MD कैट वारनि जे लाइ हूंदो। नहीं, पहले तो बहुत कमज़ोर थे, इंग्लिश में इतनी नहीं आती थी, लेकिन जब से यहाँ आए तब से इंग्लिश में भी बहुत इजाफा हुआ है, और इसके अलावा हमारा जो कॉन्फिडेंस था कि सामने आके बोलना है और इंग्लिश में इतना सब कुछ बोलना है, वो यहाँ आने के बाद मिला है। हूअं त मिडिल क्लास या विचोले तबके जे माण्हुनि खे ख़ुदि गर्ज़ सम्झो वञे थो, पर हिते उत्साहींदड़ ॻाल्हि इहा आहे त इदारे जे बानियुनि मंझां इंतिहाई पढ़िया गढ़िया ऐं संदन ॿार बि आला तालीमी याफ़्ता आहिनि। हुननि पंहिंजनि ॿारनि खे पढ़ायो, हाणे ॿियनि जे ॿारनि खे सुठी तालीम ॾियण लाइ कोशिश आहिनि। ऐं पंहिंजी जीअं फैमिली जी ॻाल्हि कयां, मुंहिंजी वाइफ जेको असिस्टेंट प्रोफेसर आहे, मूं पंहिंजी नंढड़ी मुंहिंजी हिकिड़ी US में पढ़ंदी आहे। शी गॉट स्कॉलरशिप, माना तमामु हैवी 5 करोड़ रुपया हुनखे गवर्नमेंट ऑफ अमेरिका ॾिना। हुन A लेवल थियल हो, O लेवल थियल हो, हाणे न्यूयॉर्क में जॉब आहे हुनजी। ईअं मुंहिंजी हिकिड़ी ॿी नंढड़ी आहे, उहा तुर्की में पढ़े थी। मुंहिंजी हिकिड़ी नंढी डॉक्टर आहे, हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो A लेवल्स में आहे। ईअं असां सोचियो भई ईअं असांजी कम्यूनिटी में काफ़ी जेके असांजा दोस्त आहिनि, सभिनी जा ॿार माशाल्लाह सुठी पोजीशननि में पढ़िया पिए त असां सोचियो त पंहिंजी कम्यूनिटी लाइ जेके पाण चवंदा आहियूं पे बैक करणु खपे, उहो कॉन्सेप्ट रखी करे असां जेको आहे ही सेंटर शुरू कयो। So you have to keep this thing in your mind that there are 2 objects in a sentence right here. ज़करिया उन्नड़ जेतोणीकि इंग्लिश जो माहिर उस्ताद आहे, हू इस्लामाबाद ऐं कराची जे ख़ानगी तालीमी इदारनि में वॾी पघार खणी सघे थो, पर हू हिन तालीमी इदारे में सिंधी ॿारनि खे मुफ़्त अंग्रेज़ी सेखारे रहियो आहे। बसि सिंधी ॿार पढ़ियल लिखियल घुरिजनि, इहो ई संदसि उजूरो आहे। साईं तारुफ़ करायो पंहिंजो। Sir, this is Zakaria. I have done masters in English and I've been teaching English since 2005. 2005 खां इंग्लिश पढ़ाइण शुरू कई आहे। मूं लाहौर में पढ़ाई आहे, इस्लामाबाद में पढ़ाई आहे, कराची में पढ़ाई आहे, ऐं आख़िरी जेको सिंध में पंहिंजो कराची खां पोइ जेको आहे सखर में पढ़ायो आहे। त मतिलबु ओवरऑल सिंध में हिते छा मक़सदु अर्निंग कयो था या हिकिड़ो वॉलंटियरली कयो पिया हिते कमु? सर, ही कम्यूनिटी बेस्ड असांजो जेको आहे सो ट्यूशन सेंटर आहे, उन लिटरेसी कॉर्नर जे नाले सां। ही वेलफेयर जो इदारो आहे। हिते में जेके यतीम मिस्किन ॿार उहे फ्री में पढ़नि पिया, ऐं जेके स्कॉलरशिप पास कनि था उहे हाफ में पढ़नि पिया। असां तव्हांखे जेको आहे सो इहो चऊं था, तव्हां असांखे टाइम ॾियो, असां तव्हांखे रिहाइश ॾियूं था फ्रीअ में। बाक़ी ॿियो तव्हां बसि इहो आहे त ॿियो तव्हांखे असांखे जेको आहे दुआऊं मिलंदियूं, ऐं उहे मूंखे खपनि पियूं, उहे मूंखे इनशाला कमु ईंदियूं अॻिते बि। बसि इहो ई आहे, उनखे अलावा ॿी का बि इनकम हिते कोन्हे का। छा तरीक़ेकार आहे, कीअं तव्हां उन्हनि ताईं, छाकाणि त इंग्लिश स्कूल्स में पढ़ाई वञे थी, पोइ जेको हाल आहे सभिनी जे साम्हूं आहे, ऐं ट्यूशन सेंटर्स बि आहिनि, हिते तव्हांजो छा अहिड़ो यूनिक तरीक़ेकार आहे जंहिंसां इंग्लिश रटियल न हुजे, बाक़ाइदे हुन
ग्रामर सां सिखी सघनि? सर तमामु ईज़ी तरीक़ेकार आहे। 2009 में मां सिटी ग्रामर स्कूल कराची में पढ़ाईंदो हुउसि। उते प्रोफेसर्स जी टीम आई कैनेडा खां। उन्हनि असांखे उन टाइम ते इहा ट्रेनिंग ॾिनी हुई त हींअर जेको आहे दौर चेंज थी चुको आहे। ॿार वटि हींअर घर में टाइम आहे ई कोन। ॿारनि खे कमु ॾियो न, ॿारनि खां कमु वठो। त असां बि एक्टिव लर्निंग ते मां माना बिलीव कयां थो। एक्टिव लर्निंग इहा आहे त बाबा ॿार खे तव्हां टास्क ॾियो ऐं हुन खां उते कमु वठो। ऐं उहो असां कीअं कमु वठूं था, ॿारनि खे चवंदा बाबा तव्हां साम्हूं अचो ऐं प्रेज़ेंटेशन ॾियो। जेको असां पढ़ायो आहे तव्हांखे सम्झ में आयो? ॿार चयो सम्झ में आयो। अच्छा अचो बाबा, जेके 5 पॉइंटूं पढ़ियो तव्हां खां 2 पॉइंटूं ॿुधायो, 3 पॉइंटूं ॿुधायो, हिकिड़ी पॉइंट ॿुधायो, पर साम्हूं अचे पंहिंजो परफॉर्म कयो। इन जी माना रिज़ल्ट इहा मिले थी, मिसाल क्लास में 20 ॿार आहिनि, हिकु ॿार आयो हिकिड़ी पॉइंट ॿुधाई, ॿियो ॿार आयो 2 पॉइंटूं ॿुधाई, त 20 ॿारनि में उहो पॉइंटूं बार माना जेको आहे डिस्कशन थिए थी त उहो बार रिपीट थियनि थियूं। त ॿार खे माना एक्टिव लर्निंग में इहो फ़ाइदो आहे त ॿार खे को बि घर जो कमु असां न ॾींदा आहियूं। उहो ॿार हिते ई सम्झे थो, हिते ई सिखे थो, हिते ई हुनजी प्रैक्टिस करे थो। उनजो इहो फ़ाइदो त असांखे हिते माशाअल्लाह त 100% रिज़ल्ट असांखे मिले पियो हिन जी। कीअं था ॾिसो हिते जो माहौल? छोकिरा बि आहिनि ऐं तव्हां नियाणियूं बि आहियो, कीअं आहे माहौल पहिरीं इहो ॿुधायो? सर हितां जो माहौल तमामु सुठो आहे ऐं अहिड़ी ॿी का ॻाल्हि कान्हे का हिते। ऐं हिते जी पढ़ाई तमामु घणी सुठी आहे। माण्हू घर वारा पढ़ाई इजाज़त ॾियनि था तव्हांखे? जी उन्हनि पाण ई असांखे हिते इजाज़त ॾिनी था हिते अची पढ़ो। तव्हांखे केतिरो वक़्तु थियो आहे हिते? असांखे 2 महीनो। तव्हां इंग्लिश जो कोर्स कयो पिया? जी इंग्लिश ऐं कंप्यूटर ॿई। केतिरी तव्हां इम्प्रूव करे विया आहियो? हाणे ॻाल्हाए सघो था स्पीच जीअं ॿियनि अदलियुनि कई, तव्हां बि करे वेंदो ईअं स्पीच? जी सर इंशाल्लाह। Oh my believers, fear from me and live with truthful people. उनड़ लिटरेसी कार्नर सकरन में हिन वक़्तु 200 खां वधीक ॿार इंग्लिश ऐं कंप्यूटर जी तालीम पिराए रहिया आहिनि। उन्हनि मंझां 70 ॿार बिल्कुलु मुफ़्त पढ़नि था, जॾहिं त ॿियनि ॿारनि खां फ़क़ति 500 या 1000 रुपया माहवार फीस वसूल कई वञे थी। अंग्रेज़ी ज़ुबान पढ़ाइण जी महारत रखंदड़ उस्ताद ज़करिया उन्हड़ ॿारनि खे रिवायती तरीक़े सां पढ़ाइण बदिरां बुनियादी तालीम, ग्रामर ऐं कॉन्फिडेंस बिल्डिंग लाइ कोशिश कंदो रहे थो। पर तव्हां जेको आहे सो कोर्स मुकमल करे चुका आहिनि, उन्हनि जी भला बेसिक इंग्लिश बहितर थी चुकी आहे, इम्प्रूव थी चुकी आहे, ऐं फर्दर उन्हनि खे छा करणु घुरिजे? सर असां वटि हिते तक़रीबन जेके लास्ट बैचिस असां वटि हलियूं आहिनि, हर बैच में असांजा 60 ॿार हलिया आहिनि। हीअं त असांजी 3 बैच हींअर शुरू आहे। तक़रीबन 120 ॿार तव्हां पढ़ी विया आहिनि। जेको हिकिड़ो शागिर्द असांजो हींअर पंहिंजो सेंटर खोलियो वेठो आहे, जेको तव्हां पढ़ी वियो असां वटां। हींअर उहो पहिरीं हालाणी जो स्टूडेंट हुते आयो ऐं उहो हींअर हुते पंहिंजो सेंटर खोले हलाए पियो। ऐं उनखे अलावा ॿियो शागिर्द तव्हां असां वटां पढ़ी वियो आहे, हींअर हैदराबाद में स्कॉलरशिप उनखे मिली आहे, उहो वञे पियो हाणे चाइना जे लाइ। ऐं मेन ॻाल्हि इहा त बेसिक जेकी शयूं आहिनि न ॿार जूं टेंसिस, वॉइसिस, नरेशन, पार्ट्स ऑफ स्पीच, ऐं उनखे अलावा एडवांस में शयूं असां पढ़ंदा एस राइटिंग, प्रेस राइटिंग, मिनट्स ऑफ मीटिंग, मेमो राइटिंग, इहे सभु शयूं उते क्लियर थियनि थियूं। उनखां पोइ जेको ॿार खे अगरि अञा वधीक इम्प्रूव करिणो आहे त ॿार खे जेको आहे सो CS जे लाइ तयारी करणु घुरिजे। असां हुन जूं क्लासिस जो हाणे अनाउंसमेंट करे छॾी आहे। हाणे माना सिंध लेवल ते असां अनाउंसमेंट कई आहे। MD कैट वग़ैरह लाइ? सर MD कैट वारा लाइ इनशाला ख़ुशख़बरी मिलंदी ज़रूरु, पर उहा जून जुलाई में इनशाला। जेको हिन खां पोइ जेको नेक्स्ट असां बैच शुरू कंदासीं वो MD कैट वारनि जे लाइ हूंदो। जी असांजी हिते ट्रेनिंग कराई वई हुई, उन जे दौरान असांखे ॿुधायो वियो त सहारो कंहिंजो बि न आहे वठिणो, अलाह ते तवकल रखणी आहे, माउ पीउ जूं दुआऊं वठणियूं आहिनि ऐं पंहिंजी मंज़िल ते हलणो आहे। कंहिंजे बारे में न आहे सोचणो, ही मुंहिंजो भाई, मुंहिंजी भेण मूंखे सहारो ॾींदी, छो करे हिन दुनिया में 4 ॾींहं हर को गॾु रहंदो आहे। मां इंग्लिश ते तमामु घणी इम्प्रूव कई आहे, जीअं त मां स्पीच करण में थोरो लवाईंदी हुअसि। हिन कोचिंग सेंटर में ॿारनि खे न रुॻो अंग्रेज़ी ऐं कंप्यूटर जी तालीम फराहम कई वञे थी, पर यूनिवर्सिटीज़ जी प्री एंट्री टेस्ट लाइ पिणु तयारी कराई वञे थी। उत्साहींदड़ ॻाल्हि इहा आहे त इदारे जी इंतिज़ामिया ॿारनि खे MD कैट टेस्ट जी तयारी कराइण लाइ पिणु रिथाबंदी करे रही आहे। साईं मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार उन्नड़ आहे ऐं बेसिकली नवाबशाह खां बिलोंग कयां थो, आहियां सकरन जो। तव्हां कंदा छा आहियो? ऐं त हिन वक़्तु कंस्ट्रक्शन जो कमु आहे मुंहिंजो। पर उन खां पहिरें मूं तक़रीबन 15 साल हिकिड़ो हाई स्कूल रन कयो आहे, हिकिड़ो कंप्यूटर सेंटर रन कयो आहे। माना मुंहिंजो एजुकेशन सां तालुक़ु रहियो आहे। तव्हांजी पंहिंजी डिग्री छा आहे, केतिरी क्वालिफिकेशन आहे? मुंहिंजी MBA थियल आहे ह्यूमन रिसोर्सिस मैनेजमेंट में फर्स्ट क्लास में। उन खां बाद में MSc कई आहे इंफॉर्मेशन सिस्टम्स में, जंहिंजो कैंपस कराची में, पर डिग्री UK जी आहे। ऐं बाद में मूं LLB कई आहे, हाई कोर्ट जी मोट लाइसेंस आहे। भई कमु मुंहिंजो कंस्ट्रक्शन जो आहे। अच्छा साईं, चयो वञे थो तव्हां बि माना उनजे बुनियादी पायोनियर्स मां आहियो। हिन जेको इदारो आहे, नंढिड़ो इदारो आहे, छा हुनजो कॉन्सेप्ट हो, छा हिन वक़्तु तव्हांजो या ॿियनि दोस्तनि जो किरदारु आहे हिन इदारे खे हलाइण में? जी साईं, बेसिकली ईअं त असां पहिरें सोचियो त हिकिड़ी पंहिंजी सिंधी कम्यूनिटी में हिकिड़े सेंटर जी ज़रूरत हुई, मतिलबु स्किल जी ज़रूरत हुई, जेको हिन दौर में आहे मेन इंग्लिश आहे ऐं पोइ कंप्यूटर साइंस आहे, जंहिंजो दौरु आहे, जंहिंजो माना फ्यूचर आहे। त उन हवाले सां असांजे कुझु दोस्त हुआ, उन्हनि चयो त हिकिड़ो असां प्लेटफॉर्म ठाहियूं था जंहिंमें असां पंहिंजी कम्यूनिटी खे जेके डिज़र्व कनि था कैंडिडेट्स, उनखे फ्री में पढ़ायूं
भई जेके अफोर्ड करे सघनि था उहे असांजा या त डोनर थियनि या फ़ी ॾियनि। अहिड़े हिसाब सां असां पहिरें माना नालो बि असां उनर लिटरेसी कॉर्नर रखियो जो असांजो फर्स्ट प्रायोरिटी त पंहिंजी कम्यूनिटी खे असां जेको आहे फैसिलिटेट कयूं। पर अलहमदुलिल्लाह असां जीअं कमु स्टार्ट कयो 2 साल थी विया त असां वटि ॿी कम्यूनिटीज़ जा माण्हू आया मुख़्तलिफ़, त असां उन्हनि खे बि माना जेके पोजीशन होल्डर ॿार आहिनि उन्हनि सभिनी खे कंपनसेट कयो। हिकिड़ी तमामु सुठी टीम असां रखी जंहिं कंप्यूटर में तमामु तव्हां असांजो वीडियोज़ ॾिसंदो, रिज़ल्ट ॾिसंदो त असांजो जेको विज़न हो त असां चाहियो पिए त हिकिड़ी क्वालिटी एजुकेशन ॾियूं कि नंढे शहर में जिते ज़रूरत आहे, नवाबशाह में। उन में कुझु दोस्त असांजा हुआ जेके कंप्यूटर सां रिलेटेड आहे, असां सर ज़करिया साहब आहे जो इंग्लिश सां रिलेटेड हो। त ईअं असां शुरू कयो त जीअं बेसिक जेको हीउ दौरु हले पियो, जीअं प्री एंट्री टेस्ट आहे या कंहिं बि क़िस्म जो जेको कम्पिटेटिव एग्ज़ाम आहे उन में असांखे कंप्यूटर जी तालीम लाज़मी आहे ऐं लैंग्वेज बि लाज़मी आहे। बल्कि सिंधी ॿार आऊं सम्झां थो मेन बैरियर जेको आहे उहो इंग्लिश आहे। जी माना चवंदा आहिनि त मदद पढ़ण ते जेको हिन जो मेन जेको ख़र्चु आहे असांजो रेंट आहे, कम्यूनिटी पे कंदी आहे। असां सेंटर में कुझु न वठंदा आहियूं। असांजो इहो आहे त माना जेको असांखे जॾहिं सेंटर हलंदो आहे कुझु परसेंटेज असां रखी आहे जेकी कम्यूनिटी खे असां रखंदा आहियूं। पर असांजो ॿियो को फाइनेंशियल हिन मां अञा ताईं या फ्यूचर में कुझु न आहे। असांजो इरादो आहे असां पंहिंजी बिल्डिंग ठाहियूं ऐं मुंहिंजो त विज़न इहो आहे त असां इनशाला हिकिड़ो तमामु सुठी लेवल ते हिकिड़ो स्कूल इस्टेब्लिश कयूं जेको बेसिक सां हली करे उहो अॻिते कॉलेज ठहे। पोइ असां हिकिड़ो कंप्यूटर सेंटर जेको आहे स्टार्ट कयूं जंहिंमें डिप्लोमा करायूं, जंहिंखे असां एटलीस्ट सिंध बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन आहे या कंहिं अहिड़े इदारे खां असां करायूं। या जीअं अमेज़ॉन अॼुकल्ह कोई सुठो फ्रीलांसर असां 2 दोस्त आहिनि उन सां ॻाल्हि ॿोलाए माना असां चऊं था त असांजो ॿारु जेको आहे स्किल्ड थिए, इंटीरियर जो ॿारु ऐं स्पेशली सिधी ॻाल्हि आहे त असांजी सिंधी कम्यूनिटी जो ॿारु। छो जो सिंधी माण्हू हिकिड़ो त असांजा पेरेंट्स जेके आहिनि माना वॾा उहे घटि पढ़ियल आहिनि, ज़मीनदारी सिस्टम घणो आहे, इन करे असां चऊं था हीउ जेको ईंदड़ दौरु आहे उहो इन जो ई आहे। तव्हांखे ख़बर आहे असां सिंधी माण्हू जेके माना डोनेशन में तमामु पोइते आहियूं। माना असां इहो कॉन्सेप्ट ई न आहे बसि माना ॾियणो बि आहे। पर उन जे बावजूदि इनशाला असांजो जेको सिस्टम आहे असां कोशिशि कंदासूं, फुल कोशिशि आहे त कंहिं बि तरीक़े सां हिन सेंटर खे हलायूं, पंहिंजी मदद पाण तहत हलायूं। पोइ डोनेशन घटि वधि थिए तॾहिं को मसइलो न आहे। भई इहो असांजो इनिशियल इहो आहे। पोइ इनशाला कुझु टाइम हले पोइ तव्हां बिल्कुलु सही था चओ, MD जे लाइ बि असां सोचे सघूं था जो बिल्डिंग असां वटि आहे त इनशाला इन लाइ इरादो आहे। पर फ़िलहाल असां इन सेटअप जेको आहे उनखे मज़बूत करण जो प्रोग्राम। उन्नड़ लिटरेसी कार्नर सकरन में मौजूदु कंप्यूटर लैब में फ़िलहाल 25 कंप्यूटर्स ते ॿार बुनियादी तालीम हासिल कनि था, पर इंतिज़ामिया अॻिते हली एडवांस कोर्सिस शुरू कराइण जो पिणु इरादो रखे थी। बहितरीन ॻाल्हि इहा आहे त कंप्यूटर लैब एयर कंडीशनड आहे ऐं इदारे में सोलर सिस्टम हुजण सबबि बिजली वञण जी का गणती न आहे। जॾहिं त हिकु नई लैब पिणु तयारी हेठि आहे जिते वधीक 25 कंप्यूटर्स रखिया वेंदा। तव्हांजो नालो छा भाउ? अबुल हसन ॾियो। इहो मूंखे ॿुधाइजो त हिते तव्हां टीचर आहियो, कंप्यूटर सेखारियो था, जी छा सेखारियो था हिते? असां हिते ग्राफिक डिज़ाइनिंग ऐं CIT जा कोर्स, CIT 6 मंथ जो कोर्स हूंदो आहे। उनमें जेके बि ॿार आहिनि उन्हनि खे असां उनजे अंदरि बि कुझु जेके आहिनि असां पोज़ीशन उनमें ॾियूं था, कुझु कोर्सिस ॾियूं था। जीअं ग्राफिक डिज़ाइनिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे ऐं कुझु अहिड़ा सॉफ्टवेयर्स आहिनि जेके हींअर अपडेटेड में यूज़ पिया थियनि। डिजिटल मार्केटिंग थी वई, फेसबुक टिकटॉक तां अर्निंग करणु, मोनेटाइज़ेशन करणु, उहो छो नथा सेखारियो तव्हां? उहे इन जे करे छो कि ॿारनि असां वटि हींअर अहिड़ा आहिनि जेके बेसिक में आहिनि। हा, अगरि एडवांस ईंदा त इनशाला नेक्स्ट टाइम उहो बि असां ऑफर कंदासीं। उन्नड़ लिटरेसी कार्नर तरफ़ां हाणे सॼी सिंध जे ॿारनि खे घर वेठे कंप्यूटर ऐं अंग्रेज़ी जी तालीम ॾियण लाइ वेबसाइट शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे त जीअं उहे घर वेठे मुफ़्त बहितर तालीम पिराए सघनि। जॾहिं त सकरन खां ॿाहिरि जे ॿारनि लाइ माहवार फ़क़ति 1500 रुपयनि एवज़ हॉस्टल जी सहूलियत पिणु फराहम कई पई वञे। जुनेद अहमद उन्नड़, एडमिनिस्ट्रेटर उन्नड़ लिटरेसी कॉर्नर। अच्छा, हिते टेस्ट जी बुनियाद ते तव्हांजूं एडमिशन्स थियनि थियूं, केतिरियूं एस ताईं टेस्ट कंडक्ट थी चुकियूं आहिनि ऐं फर्दर छा आहे, कॾहिं टेस्ट थियणी आहे, उन लाइ छा क्राइटेरिया रखियो आहे तव्हां? हिन वक़्त ताईं 2 टेस्टूं थियूं आहिनि। हिकिड़ी थी हुई 19 मई 2024, ॿी टेस्ट रखी 27 अक्टूबर 2024। हींअर 2025 में 26 जनवरी 2025 ते हींअर टेस्ट कंडक्ट कई आहे, जंहिंमें असां चाहियूं था त जेके पढ़णु चाहिनि था उहे पंहिंजी सेल्फ ते टेस्ट ॾेई करे अॼु जेको आहे हिते मेरिट ते जेको आहे पढ़नि। अच्छा, इहो मूंखे ॿुधाइजो त हीअ त ठीकु आहे, सकरन ऐं पसगिरदाई जा कुझु इलाइक़नि जा माण्हू स्टूडेंट्स अचनि था हिते पढ़णु, भला सिंध जे ॿिनि इलाइक़नि मां को स्टूडेंट, का न्याणी घर वेठे इंट्रस्टेड हुजे इंग्लिश सिखण लाइ, कंप्यूटर सिखण लाइ, फ्री ऑफ कास्ट, उन लाइ तव्हां वटि छा ऑफर आहे? हिन वक़्तु असां हिकिड़ी वेबसाइट ठाहियूं पिया, जंहिं वेबसाइट ते शागिर्द जेके पढ़णु चाहिनि था बिल्कुलु मुफ़्त में, छो जो हिकिड़ो टीचर जेको आहे कंसिस्टेंसीअ सां उनखे टाइम नथो ॾेई सघे त उहा वेबसाइट ते जेको आहे सिखी सघनि था।
इंग्लिश बि सिखी सघंदा। असां इंग्लिश जे क्लासिस जा वीडियोज़ अपलोड कंदासीं ऐं कंप्यूटर जा जेके असां वटि कोर्सिस आहिनि उहे हुन वेबसाइट ते अपलोड कंदासीं त जीअं फ्री ऑफ कास्ट घर वेठे उहे शयूं सिखी सघनि। तव्हांजो नालो छा आहे पुटु? मसरूर सोलंकी। तव्हां कहिड़े क्लास में पढ़ो था? मां इंटर क्लास में पढ़ंदो आहियां, डिग्री कॉलेज सकरान। गवर्नमेंट डिग्री कॉलेज? जी। वालिद साहब छा थो करे? मुंहिंजो वालिद साहब अकाउंटेंट आहे प्राइवेट स्कूल में। अच्छा, हिते भला फीस पे कयो था फ्री में? मूं हिते टेस्ट ॾिनी, असांजो सर ते पहिरीं असांजे कॉलेज में आया अनाउंसमेंट करणु, पोइ असांजे हुते अनाउंसमेंट थी ऐं असां जेको आहे पोइ टेस्ट ते ॾिनीसीं, असां कंडक्ट करे वियासीं, पोइ असांखे हाफ स्कॉलरशिप मिली, छो त मूं 76 मार्कूं खयूं। सिंधी ॿारनि खे मुफ़्त या सफ़ा सस्ती बहितरीन तालीमी तरबियत ॾियण लाइ ही इदारो जंहिं बि खोलियो उहो जस लहिणे खेसि सलाम। असां सिंधी पंहिंजी ज़ातियुनि जूं तंज़ीमूं त ठाहियूं था, पोइ हर ज़ात वारा पंहिंजी बिरादरी जे ग़रीब ॿारनि खे बहितर तालीम ॾियण लाइ हिन क़िस्म जा इदारा छो नथा खोलीनि। यकीन कयो, ही तमामु सवलो ऐं सस्तो कमु आहे, बसि थोरी हिमत जी ज़रूरत आहे। सिंधियो अॻिते अचो, सिंधी ॿारनि खे बहितर खां बहितर तालीम ॾियण लाइ इदारा क़ाइमु कयो। रब साईं अव्हां जो मददगार थींदो, इंशा अल्लाह।